सिंध जे वॾे वज़ीर सैयद कामिल अली शाह जे तकतर ऐं शहर ख़ैरपुर में जेकॾहिं अॼुकल्ह को बि माण्हू ईंदो त हिन खे हर तरफ़ खोटराई नज़र ईंदी ऐं हर तरफ़ नयूं नयूं इमारतूं शॉपिंग सेंटर ऐं ॿियो तमीराती कमु थींदे नज़र ईंदो। तेज़ीअ सां हलंदड़ इन कम खे ॾिसी माण्हुनि में शायदि गुमान थींदो ऐं खेनि रीस थींदी त वॾे वज़ीर जे ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर में एॾी तरक़ी थी रही आहे। पर जेकॾहिं उहो माण्हू हक़ीक़तुनि खे मालूम कंदो त खेसि निहायत मायूसी थींदी त ख़ैरपुर शहर में जेके इमारतूं बज़ाहिर ठहंदे नज़र अचनि थियूं उहे सरकारी तमीरात न पर ख़ानगी माण्हुनि जे कब्ज़े जूं इमारतूं आहिनि। ख़ैरपुर शहर में कब्ज़नि जे ज़रिए तमीरात जो कमु निहायत ज़ोर शोर सां जारी आहे ऐं उहो कमु अहिड़े एतमाद सां थी रहियो आहे ॼण त उहे कब्ज़ागीर न पर सरकार जे ख़ासि हिदायतुनि ते कमु करण वारा माण्हू हुजनि जिन खे सरकार जी हिमायत पिणु हासिलु हुजे। ख़ासि करे ख़ैरपुर शहर में अॼुकल्ह जेके कब्ज़ा थिया आहिनि उन्हनि में सरकार जी ताक़तवर धुरियुनि जो ज़रे घटि हिकु जेतिरो हिसो आहे ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि ते हुकूमत जा माण्हू अहिड़ी तरतीब सां कब्ज़ा करे रहिया आहिनि ॼण हुननि शहर खे पूरी हिसेदारीअ सां विरहाए खयो हुजे या ॼण ख़ैरपुर शहर हिकु फतह थियल इलाइक़ो हुजे जंहिंखे चूंड खटींदड़ हाकिमनि माले गनीमत सम्झी विरहाइणु शुरू कयो हुजे। ख़ैरपुर जे मशहूरु कब्ज़नि में हिकु कब्ज़ो ख़ैरपुर पुलिस जे ए सेक्शन थाणे जे हद में तमीर थींदड़ हिकु 3 मंज़िला शॉपिंग सेंटर आहे जंहिं ते राति ॾींहुं कमु हली रहियो आहे। थाणे जे प्लाट ते तमीर थींदड़ उन शॉपिंग सेंटर ते ख़ैरपुर जी अॼुकल्ह मशहूरी माणींदड़ एसपी नासिर आफ्ताब खे बि ज़रूरत न थी आहे त सिर्फ़ु हू इहो पुछाणो करे सघे त इहो शॉपिंग सेंटर केरु पियो ठहिराए ऐं कंहिंजे मर्ज़ीअ सां पियो ठहिराए। ख़ैरपुर जो हिकु बदनाम या मशहूरु कब्ज़ो यूनिवर्सिटी रोड ते भुरगड़ी रेगुलेटर वारो कब्ज़ो पिणु आहे जिते 99,000 फुटनि जी अरबें रुपयनि जे ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। हिन प्लाट ते शहर जे वाड़नि जूं मेहूं ॿधियूं वेंदियूं हुयूं पर मेहुनि जे प्लाट ते थियल कब्ज़े खां पोइ हाणे उहे मेहूं सुबुह जो सवनि जे तादाद में यूनिवर्सिटी रोड ते चहलकदमी कंदे नज़र ईंदियूं आहिनि जंहिं करे हिन रोड ते मेहुनि ऐं गाॾियुनि जा हादसा रोज़ जो मामूल आहिनि। ख़ैरपुर जो हिकु ॿियो कब्ज़ो रोहिड़ी कैनाल भरिसां हिंदुनि जे मसणनि वारे प्लाट जो कब्ज़ो पिणु आहे जिते पिणु वारी लहराए प्लाटिंग करे उन जे विकिरे जा बोर्ड लॻाराया विया आहिनि। लुकमान वारी ओवर ब्रिज जेका 7 साल जो अरसो गुज़री वञण बावजूदि न ठही आहे जंहिंखे हितां जे माण्हुनि हाणे ख़्वाब सम्झी विसारणु शुरू करे छॾियो आहे उन पुल जे हेठां वारनि प्लाटनि ते पिणु कब्ज़ा कया विया आहिनि। उनखां सवाइ ख़ैरपुर जे मालपीड़ीअ वारे प्लाट ते ऐं वॾे गोश्त वारे मार्केट ते पिणु कब्ज़ा माफ़िया न रुॻो कब्ज़ा कया आहिनि पर उन्हनि कब्ज़नि जे मालिकीअ जा काग़ज़ ऐं सरकारी दस्तावेज़ पिणु ठाराए रखिया आहिनि। उनखां सवाइ ख़ैरपुर शहर जे मशहूरु कब्ज़नि में सब्ज़ी मार्केट लॻ हीट एंड चेक अमल लाइ तूबा सीड कारपोरेशन वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। तूबा सीड कारपोरेशन जो वणनि जो ॿिज ज़रई माहिरनि जी निगरानी हेठि जदीद ऑटोमेटिक मशीनुनि जे ज़रिए तयारु कयल बीमारियुनि जे ख़िलाफ़ वधीक सघ रखंदड़ 70 खां 75 मण फी एकड़ पैदावार ॾींदड़ सरकारी बंगले खे ड्राहे उते शॉपिंग सेंटर ठाहिण पंजगुला चौक ते पार्किंग एरिया ठाहिण जे बहाने कब्ज़ो पिणु शामिल आहिनि। सरकारी ऑफिसरनि ऐं अमलदारनि लाइ ठहिरायल मुमताज़ कॉलोनीअ में पिणु बंगुलनि ते ईअं ऐं एतिरा कब्ज़ा थी विया आहिनि जो जेकॾहिं हींअर को नओं ऑफिसर या अमलदार ख़ैरपुर बदिली थी ईंदो त उन लाइ मुमताज़ कॉलोनी में का बि रहाइश न मिली सघंदी। मजमूई तौरु ईअं चई सघिजे थो त ख़ैरपुर जो हाणे को बि स्कूल का बि अस्पताल को बि पार्क कंहिं बि वाह जो किनारो कंहिं क़ब्रिस्तान जी कुंड या चौपाए माल ऐं रोलू जानवरनि जे वेहण जी जाइ वांदी न बची आहे ऐं जेॾांहुं बि निहार कबी ओॾांहुं नाजाइज़ कब्ज़े ऐं वालार जी दीवार ऊची थींदी नज़र ईंदी। जेका ख़ैरपुर अॼु खां 10 साल पहिरियों हुई उहा ख़ैरपुर हाणे आहे ई कान का छाकाणि त हींअर ख़ैरपुर जेका आहे सा कब्ज़नि हेठां सरकारी बिल्डिंगूं तव्हां ॾिसंदव त मीर हिज़ाइन्स जे हिन मोड़ खां वठी बंगले खां वठी इहो वेंदे ख़ाकी शाह जे पुल ताईं इहो जेको रोड आहे इन जे ॿिन्ही पासनि में सरकारी बिल्डिंगूं हुयूं जेके रियासत स्टेट जी प्रॉपर्टी हुई पर इन में सरकारी मुलाज़मीन दफ़ातरी हूंदा हुआ ऐं हींअर तव्हांखे 2-4 के मां सम्झां थो जेकॾहिं को गवर्नमेंट जूं इन जाइ ते बिल्डिंगूं तव्हांखे गवर्नमेंट जे इस्तेमाल में मिलंदियूं बाक़ी त टोटली कब्ज़ा थी विया आहिनि ऐं कब्ज़ा बि हिननि कीअं कया आहिनि न रुॻो इहो ब्रिज जे हेठां PWD जी ज़मीन हुई जेका कब्ज़े हेठां उन खां पोइ उन जे भर में वरी हिंदू बिरादरी जा मसण हूंदा
हाणे उन्हनि ते बि कब्ज़ा थिया आहिनि, उते प्लाटिंग पई थी थिए। असांजे खैरपुर में हिन महिल सिटी हॉस्पिटल जेका आहे लेडी विलिंगटन हॉस्पिटल आहे, उहो कब्ज़े हेठि आहिनि। कंहिं कब्ज़ो कयो आहे, जंहिं कंहिंखां पुछ त बाबा फलाणे हाउस जेको आहे सो असांखे इहो अलॉट करे ॾिनो आहे। बाबा हाउस कंहिंजो हाउस? हे प्रॉपर्टी गवर्नमेंट जी आहे, प्रॉपर्टी अवाम जी आहे, खैरपुर जे माण्हुनि जी आहे। इहे तव्हांखे अलॉट करे था ॾियनि जो हिन जे पी जी मिल्कियत आहे छा? हिन जे पी जी प्रॉपर्टी आहे छा? इन खां अलावा तव्हां ॾिसंदव त भुरगड़ियुनि जी पुल जे भर में ओलह पासे, नर्सरीअ जे ओलह पासे मेन रोड ते हिकिड़ो वॾो प्लाट आहे। पहिरियों इहो एक्चुअली असल में इहो प्लाट जेको आहे सो गवर्नमेंट जो आहे, पर वाह जी 120 फुट। उन खां पोइ हिन नेशनल हाईवे जेको हुयो उहो बि हिन हाणोके खां ओलह तरफ़ हुयो। इहो प्रॉपर्टी गवर्नमेंट जी, जेका कूड़ा खाता ठहिराए हींअर वॾो किलो पियो थो ठहे। उते कोर्ट हेॾो अची वियो आहे, माण्हू अंदरि विहारे छॾिया अथनि। ऐं इहो छो था कनि? छाकाणि त हिननि जी पाण में गठजोड़ आहे त हे पासो तव्हां, जेको तव्हांजे हथ में अचे उन ते तव्हां कब्ज़ो करायो, जेको असांजे हथ में अचे उहो असां कब्ज़ो करायूं। 4 एकड़ ज़मीन हुनजे बंगले जे चौधारी, उहा वॾो कोर्ट कढी अंदरि हिकिड़ो किले नुमा घर ठाहे। हाणे उते घोड़ा बि उते आहिनि, ॿकरियूं मेहूं बि उते आहिनि, गाॾियूं बि उते आहिनि, माण्हू बि उते आहिनि, 3 गेट आहिनि। ऐं उते मां त हिकिड़े ताजुब थियो जे मां उतां ॾिठो त क्रिमिनल माण्हू जेके आहिनि से हथियारनि सां उतां पिया निकिरनि। इहो हाल अशर आहे। वसाण मुनवर वसाण इहो त कब्ज़ो कयो आहे हिन खां भुरगड़ियुनि वारे प्लाट ते, पर हिन सां गॾोगॾु वरी ममताज़ कॉलोनीअ में बि हिकिड़ो प्लाट आहे, बंगलो आहे। उनखे वॾो 23 लख बिल्डिंग्स डिपार्टमेंट खां वठी उनखे वॾो कोर्ट चाढ़ाए, टाइल्स, हे हो अलाए छा ॿिया जेके अलॉटी आहिनि, जेके गवर्नमेंट मुआज़िन उन्हनि खे जेके अलॉट थियल बंगला, उन्हनि जूं छतियूं किरनि थियूं पयूं, हुननि जे मथां चापड़ था किरनि। उते हुननि खे कोई उन ते इन्वेस्टमेंट करण लाइ तयारु कोन्हे। पर हिननि जे बंगलनि ते जेको आहे सरकारी पैसो ऐं ठठ हिननि जा कब्ज़ा कया वेठा आहिनि। ईअं महल ठाहियूं वेठा आहिनि ॼण हिननि जेके आबाओ अजदाद जी प्रॉपर्टी आहे। तंहिंजे करे खैरपुर त हिन महिल तव्हां हिन पासे ॾिसो, खजूर मंडीअ जे भर में जेको जेल जो ओरियो प्लाट हो, इहो स्टेडियम हो। मूंखे यादि आहे त 1967-68 में भुट्टो साहिब जॾहिं आयो आहे हिते तक़रीर थी आहे एसपी ऑफिस, एसपी जे हाउस जे ओलह पासे स्टेडियम जो अञा ठहियो पियो हूंदो। इहो सॼो प्लाट हिननि जो हूंदो स्टेडियम जो, जिते रांदियूं थींदियूं ऐं जलसा थींदा। उहो कूड़ा खाता अबनि ॾाॾनि जा ठहिराए हिन खां हुन खां हुन खां हाणे जो वञे चई कोर्ट थो निकिरे, कंहिंजो साईं अधीअ जो थो निकिरे। अरे बाबा, अधीअ जे पी जी प्रॉपर्टी त होॾे ई साईं रमज़ान शाह जेल खां ॿाहिरां 35 एकड़। असां बि वेंदा हुआसीं साईं सां गॾिजी, हिक भेरे वियासीं उन पासे। इहा ई बनी ऐं प्रॉपर्टी हिननि जी। कहिड़ी जाइ आहे जंहिं जाइ ते थाणो ए सेक्शन थाणो, उन थाणे जे भर में एंटी करप्शन जी बिल्डिंग हूंदी, एंटी करप्शन जी ऑफिस हूंदी ऐं पूरा क्वार्टर हूंदा। उहे डहराए हींअर शॉपिंग सेंटर जे मोबाइल सेंटर था रहनि, फलाणो सेंटर था रहनि, टीरो। अरे बाबा, तव्हांखे कंहिं ॾिनो आहे? जे बाबा असांजे अबे ॾाॾे जी बनी आहे, असांजे अबे ॾाॾे जा प्लाट आहिनि। तव्हांजो पीउ ॾाढो मीर साहब ने पूरी खैरपुर जेका आहे सा मीर साहबनि जी हुई, स्टेट जी प्रॉपर्टी हुई, कंहिंजे पीउ जी मिल्कियत न हुई। हे पंहिंजे पीउ ॾाॾनि जी जागीरूं सम्झी पिया था लुटनि। ऐं माण्हू ग़रीब माण्हू जेकॾहिं को ॻाल्हाए थो त उनखे धमकियूं आहिनि, उनखे उनजे लाइ केस आहिनि। सरकारी माल हितां जा सियासतदान, हितां जा बाअसर माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त हीअ असांजी ज़ाती मिल्कियत आहे। ऐं इहो कब्ज़ा माफ़िया कल्चर जी का बि पार्टी न हूंदी आहे, या जेका बि हुकूमत बरसर इक़्तिदार ईंदी आहे, उन्हनि जे आशीर्वाद सां इहे बाअसर माण्हू कॉन्ट्रेक्टर इहे कब्ज़ा कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा वञो, तव्हां चओ इहो दीवाननि जो वीचारनि जो जेको आहे क़ब्रिस्तान मेन शइ जेको असां मुस्लमाननि जो, इंसाननि जो हिकिड़ो मदफन जाते असां कयूं था, इहो हिकिड़ो मुक़दस जॻह हूंदी आहे। हाणे क़ब्रिस्ताननि ते कब्ज़ा थी विया आहिनि। सरकारी बंगला असांजे स्कारब कॉलोनी में, ऐं हिकिड़ी MNA साहिब आहे, उनजे भाउ जेको आहे उते नक्शो ई चेंज करे छॾियो आहे। सॼी कॉलोनीअ जो बजट आहे 3 महीननि जो 3 लख रुपया, हो 2 किस्तुनि में 1 करोड़ 10 लख रुपया सरकारी उन हिकिड़े बंगले ते वठी आयो आहे। ठेकेदार बि पाण आहे। ममताज़ कॉलोनी में सरकारी बंगले ते कब्ज़ो तव्हांजे साम्हूं लॻो पियो आहे। लेडी विल्टन में करोड़ रुपयनि जो फर्नीचर हो, जेको सिविल सर्जन इतां खणी पंहिंजे क्लिनिकुनि ते प्राइवेट गुलाम जाफ़र सूमरे विकिणी छॾियो। 62 माण्हुनि जे घरनि कुर्सियूं टेबलूं 62 जे घर पुॼाए छॾियईं।
हाणे उन ते बासरनि जो झेड़ो थो हले त इहा इस्पताल तव्हां था खणो त साम्हूं वारी असांखे ॾियो। मसइले जो हल त मसइले जो हल इहो आहे त भाउ असां हिननि खे पाण चूंडे आणियूं था नी, माना हिननि खे लाइसेंस था ॾियूं त तव्हां कब्ज़ा कयो। हाणे असां जॾहिं ग़रीब पाण न सुधरंदासीं त मसइले जो हल कोन थींदो। असां ग़रीब सुधरूं, इन्हनि खे सुञाणूं कब्ज़ा माफ़िया खे त बाबा हर हर इन्हनि खे पिया वोट था, हर हर इन्हनि खे वोट ॾियूं था कब्ज़ा माफ़िया जे हिमायतनि खे, वरी बि ॾींदासीं त इहे कब्ज़ा माफ़िया बसर इक़्तिदार वरी ॿीहर बची वेंदा। अपील उनखे कबी आहे जेको ॿुधे। हिते असां ख़ैरपुर में अंधनि जे मुल्क में आईनो विकिणणु निकिता आहियूं। जॾहिं इहा ख़बर बि आहे त हे माण्हू अंधा आहिनि, आईने में ॾिसंदा ई कोन, पोइ बि असां आईने जो होको था ॾियूं। असां आहे को आईनो वठण वारो? अपील करणु बेकार आहे। अपील करण वारा ई कब्ज़ा था कराइनि त अपील कयूं कंहिंखे? उन्हनि खे चऊं त ख़ुदा राई जेको कब्ज़ो कयो थो ख़तमु कयो, कंदा? पंहिंजी किरोड़नि जी अरबनि जी इन्वेस्टमेंट ख़तमु कंदा? कतई बि कोन ख़तमु कंदा। त इहा अपील करणु बि बेकार आहे। इहो सॼो माण्हुनि ते डिपेंड थो करे। हाणे माण्हुनि खे उथणो पवंदो, अवाम खे उथणो पवंदो। मुंहिंजी अपील ख़ैरपुर जे अवाम खे आहे। ख़ैरपुर हिकु ज़िंदा दिलाने शहर हुयो, ख़ैरपुर सियासी शऊर रखंदड़ शहर हो, ख़ैरपुर MRD जी तहरीक जो मर्कज़ शहर रहियो आहे। हाणे जेसिताईं माण्हू सुजाग न थींदा, हितां जा माण्हू पाण पंहिंजे मसइलनि जे लाइ होशियार न थींदा त इन जो को हल न आहे। ख़ैरपुर शहर जा जेके एसेट्स हुया, मुख्य शहर जूं जेके प्रॉपर्टियूं जेके अर्बन रुपयनि जूं आहिनि, उहे कोड़ीअ जे दाम ते पंहिंजे माण्हुनि खे ॾेई या उन्हनि जो हिकिड़ो सिस्टम बदिलाए पंहिंजे माण्हुनि खे कॉन्ट्रेक्ट्स ॾेई ऐं पंहिंजा नवाज़ण जी सूरत हाल लॻी पई आहे। हे जेका पब्लिक प्रॉपर्टी आहे, अफ़सोस सां चवणो थो पए त इहा पब्लिक प्रॉपर्टी तमामु बेदर्दी सां, वॾी बेदर्दी सां उनजो सबोताज थी रहियो आहे, उनजी तबाही थी रही आहे। ऐं इहा जेका टोटल ज़िम्मेदारी वञे थी, उहा उन्हनि ई माण्हुनि ते थी वञे जिन वटि इक़्तिदार आहे, जिन वटि अख़्तियार आहिनि। असां इहो करे सघूं था, आवाज़ बि उथारियूं था ऐं हिकु वकील जी हैसियत में, हिकु कानूनदान जी हैसियत में, हिन शहर जे फ़र्द जी हैसियत में असां तव्हां सां इहो ज़िम्मेदारी सां वचन बि कयूं था त असां इन कोशिश में, इन जिदोजहद में, पुरमन जिदोजहद में पंहिंजे शहर जे माण्हुनि सां बि गॾु हूंदासीं ऐं जेका बि कानूनी मदद थींदी, कानूनी तौर ते वेढ़ करणी पवंदी, उन जे लाइ असां बिल्कुलु तयार आहियूं। हाणे हिकिड़ो केस आहे मूं वटि, पिटीशन मूं दाख़िल कई आहे हाई कोर्ट में। असांजे शहर जे बिल्कुलु जस्ट लॻ ॿाहिरों हितां ॻोठ आहे असांजे कटोरनि जो, गुजो छॾींदा आहिनि, अव्हांजो बि हूंदो, सॼा कुझु बिरादरी वेठी आहे, तव्हांजो घर आहे उते। उते कटोरनि वीचारनि जी ज़मीन अलाट थियल आहे, तमामु घणी पुराणी गवर्नमेंट जे तरफ़ां। हाणे हिननि जा लैंड माफ़िया जा माण्हू अची ज़बरदस्ती हुननि जी ज़मीनुनि ते अची कब्ज़ो करे वेठा आहिनि। हुन जा खाता ठहियल उहे उन्हनि खे कोन था मिलनि पिया, भंजनरा लॻी पई आहे, उहो किरोड़नि जूं अरबनि जूं मिल्कियतूं उन्हनि ते अची हिननि माण्हुनि कब्ज़ा करे ऐं प्लाटेशन जो सिलसिलो शुरू करे छॾियो। छो चई गवर्नमेंट ग्रांट कयो, अलाट कयो। भाई अलाट थियल इलायची की शान लिए मजा और खुशबू भरा नया सुरूर। तरंग इलायची भी है चाय का सही जोड़। जेके भी गवर्नमेंट जो प्रॉपर्टी वन उनमें असांजो अफवा स्कूल आहे, इरिगेशन जी लैंड आहे, पुलिस स्टेशन ए सेक्शन जी पुलिस स्टेशन आहे उहा, ऐं शहर जा बंगला, स्कारप कॉलोनी जा बंगला, ममताज़ कॉलोनीअ जा बंगला, ऐं पंहिंजे माण्हुनि कारकुननि खे, पीपुल्स पार्टी वारनि पंहिंजे जियालनि खे बख़्शिश तोहफ़े में करे ॾिना आहिनि। इन जे लाइ केतिरियूं पिटीशन्स हाई कोर्ट में पेंडिंग आहिनि, पर हाणे इंशाल्लाह डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ख़ैरपुर धुर बणिजी इन्हनि माफ़िया जे ख़िलाफ़ डायरेक्टर ह्यूमन राइट्स में पिटीशन फाइल कंदुसि। सखर में नेब कोड अची वई आहे। इंशाल्लाह ये जेके भी माफ़िया, लैंड माफ़िया असांजे ख़ैरपुर जा आहिनि, जिन गवर्नमेंट जा बंगला पंहिंजे माइटाणियुनि जे नाले ते लीज़ कराए शॉपिंग सेंटर ठाहिया विया आहिनि, जेके भी हिते ग़लति ठेका ॾिना विया आहिनि, इन जे लाइ असां इहा तयारी था कयूं त इहो असां मुसलसिल डायरेक्टर ह्यूमन राइट्स जेको असांजे ज़िले में सेशन जज आहे, उन सेशन जज साहब वटि असां एप्लीकेशन तयारु कंदासीं ऐं उन जे थ्रू इंशाल्लाह इन सभिनी खे असां कटड़े में बीहारींदासीं। केॾो बि ताक़तवर हुजे, केॾो बि इन्फ्लुएंस पर्सन हुजे, हू पाण खे केतिरी बि जुरत वारो माण्हू सम्झे, कानून खां मथां न आहे। इंशाल्लाह असां वोकला बिरादरीअ जी हिकिड़ी असां टीम ठाही आहे,
उन्हनि जे थ्रू डिस्ट्रिक्ट बार खैरपुर पंहिंजो इहो अहम किरदारु जेको असां अहम फ़र्ज़ सम्झूं था त जेके हितां जी प्रॉपर्टी गवर्नमेंट जी इमलाक आहे उन्हनि ऑक्यूपाए कई आहे, कब्ज़े कई आहे सरकार जे सरपरस्तीअ में। ईअं कंहिंखे ज़रूरत कान्हे, सरकार जे सरपरस्ती में उहा ख़बर ज़िले जे डिप्टी कमिश्नर खे बि आहे, हितां जे MNS खे बि आहे, हितां जे चीफ मिनिस्टर खे बि आहे, पर ॼाणी वाणी इन तरफ़ हू तवजा नथा ॾियनि। ॾिसो न हालत आहे त गवर्नमेंट प्रॉपर्टीज़ जेकी आहिनि, हिकिड़ी प्रॉपर्टीज़ आहिनि जेकी फेडरल गवर्नमेंट जी आहिनि ऐं हिकिड़ी प्रॉपर्टीज़ आहिनि जेकी प्रोविंस जी आहिनि। ॿिन्हिनि जो हशर बुरो लॻो पियो आहे। फेडरल जी ॾिसो त उते बि का शइ न छॾी अथसि ऐं असांखां वधीक तव्हां मीडिया वारा सॼो ॾींहुं ॾिसो था, तव्हां वधीक इन सभिनी शयुनि खे सम्झो बि था। त हिकिड़ो छा हूंदो आहे त भई फ्यूचर में कुझु छॾिबो आहे त चलो भई हिन गवर्नमेंट खां पोइ जेकी ॿी गवर्नमेंट कहिड़ी बि अचे, कंहिंजी बि अचे, त यार उनजे लाइ को गुंजाइश हुजे त हू को तरक़ियाती कमनि में हिन में, त उहे तरक़ियाती कमनि में बि गुंजाइश बिल्कुलु माना हाणे त असां ॾाढा ॾिसी परेशान थींदा आहियूं त यार हाणे थींदो छा। खैरपुर में ख़ासि करे सरकारी अस्पतालनि, थाणनि, क़ब्रस्ताननि ते जेके कब्ज़ा आहिनि, पार्कुनि ते जेके कब्ज़ा आहिनि, स्कूलनि ते जेके कब्ज़ा आहिनि, उन्हनि न सिर्फ़ु कब्ज़ा कंदड़नि खे वाखो कंदासीं, पर जेके कब्ज़ा कराइनि था, अंदरूनी हथ आहिनि उन्हनि हुकुमरान धुरनि जा, उन्हनि खे बि वाखो कंदासीं त इन्हनि जे पोयां उन्हनि कहिड़नि कामोरनि जा, कहिड़नि ब्यूरोक्रेट्स जा ऐं कहिड़नि जेको आहे चूंडियल MPA MNS या मिनिस्टरनि जा हथ आहिनि, उन्हनि खे असां वाखो कंदासीं त आख़िर कहिड़े बुनियाद ते ही इमारतूं जेके सालनि में ठहणु खपंदियूं आहिनि उहे ॾींहंनि में ठाहिनि था, किरोड़े रुपया रिश्वत ॾेई। असांखे ख़बर पई आहे ख़ासि करे जेको सेक्शन थाणो ठहे पियो उन में SSP DIG IG खे ई चवनि था त असां किरोड़ रुपया जेको आहे मंथलियूं ॾेई असां हिते इमारतूं ठाहियूं था। ही जेको आहे पंहिंजे औरतुनि जे नाले ते, को ज़ाल जे नाले ते सेंटर थो ठाराए, अस्पताल ठाराए, को पंहिंजे माउ जे नाले ते जेको आहे सेंटर थो ठाराए। हिते पैदागीरनि जी हिकिड़ी जेका थी वई आहे, दादागीरनि जी नर्सरी पैदा थी वई आहे। असां सिंध जा क़ौमी कारकुन उन्हनि इहो वचन करे छॾियो आहे त इन्हनि कुवतुनि खां ख़ासि करे हिन शहर खैरपुर खे पाक कंदासीं। असां उन्हनि खे चिटो ऐं वाज़े नमूने सां उन्हनि हुकुमराननि जा नाला खणी असां प्रेस जे आॾो उहो मौक़िफ़ रखंदासीं त इहे ई कुवतूं आहिनि, इहे ई आहिनि जेके खैरपुर में बदअमनीअ जो बि जेको आहे ॿिज पखेड़नि थियूं, मज़हबी नफ़रत जो बि ॿिज पखेड़नि था, चोरनि ऐं बदमाशनि खे बि पालीनि था। पर खैरपुर जे उन्हनि सरकारी इमारतुनि ते, प्लाटनि ते ऐं ख़ासि करे ही त को दुनिया जो मज़हब न आहे त को क़ब्रूं ठाहे बि सेंटर ठाहिनि, क़ब्रूं ठाहे बि घर ठाहिनि, महल ठाहिनि। असां GSN क़ौमी महाज जा कारकुन ऐलान था कयूं त जेकॾहिं कानून हरकत में अची ऐं इन्हनि खे गिरफ़्तार न कयो त GSN जा हज़ारे कारकुन इन्हनि इमारतुनि खे ड्राहे पट कंदासीं या इन्हनि जे इमारतुनि में उन्हनि बेवा ग़रीब ऐं मिसकीन जेके औरतूं आहिनि, ॿार आहिनि, उन्हनि खे उन्हनि में विहारींदासीं। असां ॾिसूं त कहिड़ा उहे हुकुमरान आहिनि जेके हिननि खे बचाइनि था। ऐं असां मीडिया जे थ्रू ऐं पाण बि असांजो वफ़द DC खैरपुर मुनवर मिठाणी वटि हली वेंदो त तव्हां हिन ज़िले जा बाख्तियार जेको आहे DC जेकॾहिं आयो, अवाम जा ॾुख ऐं जेके सूर आहिनि उहो ॿुधो। असां हितां जे उन जेको पाण खे अमन जो रखवालो सम्झे थो SSP, असां उनखे बि हली वेंदासीं नासिर आफ्ताब पठाण ॾे त अचो त ॾेखारियूं तोखे त चोरनि सां गॾोगॾु ही जेके सियासी चोर आहिनि इन्हनि जे बि टंगुनि खे जेको आहे नाकारा कर। तूं हिकिड़े मोटरसाइकिल जे चोर खे जेकॾहिं गोली हणी थो त ही जेके सियासी दहशतगर्द लुटेरा ऐं दाड़ियल आहिनि इन्हनि खे गिरफ़्तार कर। खैरपुर जे सरकारी ऐं अवामी प्लाटनि ऐं जायुनि ते कब्ज़े वारी इहा मुहिम ईअं महसूसु थी रहियो आहे ॼण त उहा मुकमिल सरकारी सरपरस्तीअ में हली रही आहे। नतीजे तौर रेवेन्यू अमलदारनि, तपेदारनि ऐं मुख़्तियारकारनि, रजिस्ट्री कंदड़ सब रजिस्ट्रारनि ऐं सरकार जे वज़ीरनि ऐं कबीरनि खां दरख़्वास्तुनि ते अलाटमेंट जा नोट हलाईंदड़ दलालनि जा अॼुकल्ह जावा मतल आहिनि ऐं खैरपुर में रिश्वत जी इहा बाज़ार निहायत गरम आहे। अहिड़ी सूरत हाल में जॾहिं सिंध जे वॾे वज़ीर जे तक ऐं घर यानी खैरपुर शहर जी इहा हालत हुजे त पोइ सिंध जे ॿियनि शहरनि ऐं इलाइक़नि जी सूरत हाल छा हूंदी, इहा ॻाल्हि सभु को सम्झी सघे थो।
मुलाहिजा होशिया नया तरंग इलायची तशरीफ ला चुका है। इलायची की शान लिए मजा और खुशबू भरा नया सुरूर। तरंग इलायची भी है चाय का सही जोड़। तखलिया सुबह जो हू घर मां निकिरे थो मुंहिंजी चाह बि पाण सां खणी वञे थो। शाम ढले मां दीप जलाया उन जे रंग सां जादू हलाया। कभी हेरी सदा खां बि गहरी मुंहिंजी बरडस जी पुकार जेके आणे घर सभिनी खे बस हिक प्याली प्यार। सखर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट्स बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर। बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। बादब बामुलाहिजा होशिया नया तरंग इलायची तशरीफ ला चुका है। इलायची की शान लिए मजा और खुशबू भरा नया सुरूर। तरंग इलायची भी है चाय का सही जोड़। तखलिया एकवीह फरवरी ते मल्हायल मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं ते सिंध समेत पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबाई गादी वारनि हंधनि तां जेके बि ख़बरूं आयूं आहिनि उन्हनि सभिनी जो ॻर हिक ई ख़बर ते ॿधल आहे ऐं उहो हीअ आहे त पाकिस्तान में मक़ामी ॿोलियुनि जी हैसियत खे तस्लीम कयो वञे। 21 फरवरी खे मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं तौरु मल्हायो वञे थो। हीउ ॾींहुं 1952 में ढाका यूनिवर्सिटी में शहीद थियल उन्हनि चईन बंगाली शागिर्द अॻवाननि जे यादि में मल्हायो वञे थो जिन उर्दूअ सां गॾोगॾु बंगाली ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो न ॾियण ख़िलाफ़ उन वक़्त जे बंगाल ऐं हाणोके बांग्लादेश में तहरीक हलाई हुई। ऐं पोइ पुलिस जे फायरिंग में 4 शागिर्द अब्दुलसलाम रफ़ीकुद्दीन अहमद अबुल बरकात ऐं अब्दुल जब्बार नारे मारिजी विया हुआ। बंगालियुनि तरफ़ां बंगला खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण ख़िलाफ़ उहा तहरीक चईन शागिर्दनि जी शहादत खां पोइ बि 4 साल लाॻीतो हलंदी रही ऐं आख़िरकार उन वक़्त जी पाकिस्तान जी सरकार 29 फरवरी 1956 ते बंगालीअ खे उर्दूअ सां गॾु क़ौमी ॿोली तस्लीम कयो। बंगालियुनि जे पंहिंजे ॿोलीअ लाइ हलायल तहरीक दुनिया में मिसाली तहरीक हुई। तंहिं करे यूनेस्को 1999 में उनखे मादरी ॿोलियुनि जे ॾींहं तौरु मल्हाइण जो ऐलान कयो ऐं पोइ गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबलीअ 2009 में 21 फरवरी खे मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं तौरु मल्हाइण जो ठहराव मंज़ूर कयो। 1972 में सिंध असेंबली तरफ़ां सिंधी ॿोलीअ खे सिंध जी दफ़्तरी ॿोली बनाइण वारे बिल पास थियण खां पोइ मुल्क जे ॿियनि हिसनि मां बि उहे आवाज़ ईंदा रहिया त उर्दूअ सां गॾोगॾु सिंधी बलोची सराइकी पंजाबी पश्तो हिंदको बल्ती ब्राहवी ऐं शीना जहिड़ियुनि ॿोलियुनि खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे पर उन जी मुखालफ़त थींदी रही। आख़िरकार पंजाबी आलमी कॉन्फ्रेंस जे प्रोग्रामनि में बि इहे मुतालबा थियण लॻा त पंजाबी ज़बान खे बि क़ौमी ज़बान तस्लीम कयो वञे। साॻे क़िस्म जा मुतालबा ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान मां बि थियण लॻा त बलोचीअ सां गॾु ब्राहवी ऐं पश्तो सां गॾु हिंदको खे बि क़ौमी ज़बान तस्लीम कयो वञे। सराइकियुनि जी तहरीक त उन खां बि अॻे जी हुई ऐं मुतालबनि जे अहिड़े माहौल में गिलगित बल्तिस्तान मां बि इहे मुतालबा थियण लॻा त गिलगती ऐं शीना ज़बानुनि खे बि क़ौमी ज़बान जो दर्जो ॾिनो वञे। क़ौमी ज़बानुनि खे तस्लीम करण वारनि उन्हनि मुतालबनि खां ई मुतासिर थी
सिंध जे अॻूणे क़ौम परस्त अॻवान ऐं पीपल्स पार्टी जे हाणोके MNA नवाब यूसुफ टालपुर क़ौमी असेंबलीअ जे 41 मेंबरनि जे सहयुनि सां अॻूणी क़ौमी असेंबलीअ में ॿोलियुनि बाबति बिल पेश कयो हो, जंहिंखे पंजाब जे अक्सरियती मेंबरनि रद्द करे छॾियो हो। उन खां पोइ क़ौमी ॿोलियुनि बाबति मुस्लिम लीग नवाज़ जी अॻवान मारूई मेमण बि 2 भेरा क़ौमी असेंबलीअ में साॻियो बिल पेश करे चुकी आहे, पर उन बिल खे बि का मस्बत मोट न मिली आहे। नतीजे तौरु उहो बिल बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं PPA जी हुकूमत तरफ़ां ऐं कॾहिं नवाज़ लीग जे सरकार तरफ़ां धिका खाईंदो धिकारबो रहियो आहे। इन दौरान पंजाब खां सवाइ ॿियनि 3 सूबनि में बि कुझु बहितर तब्दीलियूं नज़र आयूं आहिनि। साल 2012 जे जनवरी महीने में ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत मक़ामी ॿोलियुनि जे वाध वीज ऐं तरक़ी वारो बिल पास कयो, जंहिंमें हिंदको ऐं पश्तो समेत इलाइक़ाई ज़बानुनि खे तरक़ी ॾियारण जी ॻाल्हि कई वई हुई। जनवरी 2014 में वरी बलोचिस्तान असेंबलीअ पिणु अहिड़ो बिल पास कयो, जंहिंमें प्राइमरी तइलीम मादरी ॿोलियुनि में ॾियण जी ॻाल्हि कई वई। सिंध में जेतोणीक ॿोलीअ वारो बिल 1972 खां पास कयल आहे, पर कराचीअ जे ख़ासि करे कॉलेजनि में आसान सिंधी पढ़ाइण वारे नुक़्ते ते उन वक़्त खां अॼु ताईं अमल न थियो आहे। 2005 में उन वक़्त जे तइलीम वारे सिंध जे सूबाई वज़ीर डॉक्टर हमीदा खोड़ो कराचीअ जे कॉलेजनि में उर्दू मीडियम जे शागिर्दनि खे आसान सिंधी पढ़ाइण वारे फ़ैसिले ते अमल कराइण जी ॻाल्हि कई हुई, पर उन खे बि रईस अमरोहीअ जे उर्दू वारे जनाज़े सां तशबीह ॾेई दफ़न कयो वियो। ताज़ो 21 फरवरी ते मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते पंजाब जे गादीअ वारे शहर लाहौर में बि जुलूस ऐं वॉक थिया आहिनि ऐं उन्हनि जुलूसनि में मुस्लिम लीग नवाज़ खां सवाइ सभिनी पार्टियुनि जा नुमाइंदा शरीक थी उन मुतालबे जा घुरजाऊ थिया आहिनि त पंजाबी ॿोलीअ खे पंहिंजो जाइज़ मक़ाम ॾिनो वञे। उन्हनि जुलूसनि में तहरीक इंसाफ़, क़ाइदे आज़म मुस्लिम लीग, पीपल्स पार्टी ऐं अदबी तहरीकुनि जे नुमाइंदनि शिरकत कई आहे। हिन साल 21 फरवरीअ ते लाहौर में थियल उन मुतालबे खां पोइ पाकिस्तान में का बि अहिड़ी कुंड या पाकिस्तान जो को बि अहिड़ो इलाइक़ो न रहियो आहे जितां इहो मुतालबो न आयो हुजे त पाकिस्तान खे घण ॿोली मुल्क करार ॾेई उन जे इलाइक़ाई ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। अहिड़ी सूरताल में जॾहिं चइनी सूबनि मां साॻे क़िस्म जा आवाज़ अची रहिया आहिनि जेके 63 साल अॻे बांग्लादेश जे गादीअ वारे ढाका मां आया हुआ, त असांजे ॿोलियुनि खे बि क़ौमी ॿोली तस्लीम कयो, तॾहिं मुल्क जे वॾियुनि पार्टियुनि खे पंहिंजा कन खोले अवाम जो आवाज़ ॿुधणु घुरिजे ऐं क़ौमी असेंबलीअ मां क़ौमी ॿोलियुनि वारो बिल न रुॻो पास कराइणु घुरिजे, पर उन ते अमल कराइण जा बि इंतज़ाम करणु घुरिजनि। असांजे पाड़ेसी मुल्क अफ़गानिस्तान में बि 2 ॿोलियुनि खे क़ौमीअ जो दर्जो हासिलु आहे, जंहिंमें हिकु ॿोली पश्तो ऐं ॿी दरी ज़बान आहे। हिंदुस्तान में 22 ज़बानुनि खे सरकारी ज़बान जो दर्जो हासिलु आहे। श्रीलंका में सिन्हाली ऐं तामिल ॿोलियूं सरकारी ज़बानूं आहिनि, जॾहिं त अंग्रेज़ीअ खे श्रीलंका में राब्ते जी ज़बान जो दर्जो हासिलु आहे। हांगकांग में चीनी ऐं अंग्रेज़ीअ खे सरकारी ज़बान जो दर्जो मिलियलु आहे। फिलिपाइन में फिलिपीनो ऐं अंग्रेज़ी 2 क़ौमी ज़बानूं तस्लीम कयूं वयूं आहिनि। रूस में जेतोणीक रूसी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिलु आहे, पर उन सां गॾोगॾु तातारियुनि जहिड़ी कुझु लखनि ते ॿधल कम्यूनिटीअ जी तातारी ॿोलीअ समेत रूसीअ खां सवाइ रूस में ॿियनि 30 ॿोलियुनि खे बि सरकारी हैसियत हासिलु आहे। साॻी रीति कैनाडा में अंग्रेज़ी सां गॾोगॾु फ्रांसीसी ज़बान खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिलु आहे ऐं नेल्सन मंडेला जे ॾखिण अफ्रीका में अफ्रीकी ऐं अंग्रेज़ी ॿोली खां सवाइ ज़ूलू ॿोली समेत 11 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनल आहे। मथे ॼाणायल हक़ीक़तुनि जे मालूम थियण खां पोइ हाणे इन में को बि शक ऐं लिक न रही आहे त पाकिस्तान हिकु घण ॿोलियो ऐं घण क़ौमी मुल्क आहे। तंहिं करे तारीख़ जे उन्हनि हक़ीक़तुनि खे नज़र में रखंदे घटि में घटि उर्दूअ सां गॾोगॾु 9 ॿोलियुनि यानी सिंधी, सिराइकी, बलोची, ब्राहवी, पंजाबी, पश्तो, हिंदको, बल्ती ऐं शीना ज़बानुनि खे बि क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे ऐं घटि में घटि उन्हनि इलाइक़नि जिते ही ज़बानूं ॻाल्हायूं वञनि थियूं उते जे ॿारनि खे प्राइमरी तइलीम संदन मादरी ज़बान में ॾिनी वञे। अचो त मादरी ॿोलियुनि जे बचाव ऐं बहालीअ लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करियूं। सुबुह जो हू घर मां निकिरे थो, मुंहिंजी चाह बि पाण सां खणी वञे थो। शाम ढले मां
तभी है जी सदा खां बि गहरी मुंहिंजी पर डस जी पुकार छिके आणे खैर सभिनी खे बस हिक प्याली प्यार। सखर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट्स बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क। तैलीमी इदारनि जी सूंह ऐं मुल्क में सुठी सियासत लाइ नर्सरी समझी वेंदड़ शागिर्द यूनियन जे पाबंदीअ खे 32 साल मुकमिल थी विया आहिनि, पर जमहूरियत जूं चैंपियन सॾाईंदड़ जमायतूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जी हुकूमतुनि जे बावजूद शागिर्द यूनियन ते जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में विधल पाबंदी अञा ताईं ख़त्म न थी आहे। नतीजे तौर यूनिवर्सिटियुनि जे अंदरि शागिर्दनि जी दिलचस्पी ऐं शागिर्दनि जी शिरकत वारो फुक़दान अञा ताईं क़ाइमु आहे। शागिर्द यूनियन ते विधल पाबंदीअ खे तारीख़ी हवाले सां ॾिठो वञे त 80 वारे ॾहाके में पेशावर यूनिवर्सिटी अंदरि शागिर्द यूनियन जे चूंडुनि दौरान शागिर्दनि जे 2 ग्रुपनि जे विच में झेड़ो थियो हो, जंहिंमें अताउल्लाह नाले हिक शागिर्द जे क़त्ल खां पोइ उन वक़्त जे आमिर जनरल ज़िया अप्रैल 1983 में शागिर्द यूनियनुनि ते पाबंदी लॻाए छॾी हुई ऐं 1 साल खां पोइ 9 फरवरी 1984 ते सॼे मुल्क में शागिर्द यूनियनुनि ते पाबंदी विधी वई ऐं उहा पाबंदी 31 साल गुज़री वञण बावजूदु अञा ताईं बरक़रार आहे। हिन वक़्तु मुल्क अंदरि 200 जे लॻभॻि सरकारी तौरु गैर सरकारी यूनिवर्सिटियुनि ऐं आला तालीमी इदारनि में हुकूमत तरफ़ां शागिर्द यूनियन ते पाबंदी हुअण सबबि इलाक़ाई कबीलाई नस्ली ऐं मज़हबी सियासी पार्टियुनि जे शागिर्द ग्रुपनि जी भरमार आहे, जंहिं सबबि बहितर तइलीम बहितर सियासत वारी चवणीअ ते अमल थियण बजाइ इन्हनि शागिर्द तंज़ीमुनि पंहिंजे तइलीमी इदारनि जी तबाही मचाए छॾी आहे ऐं उन्हनि शागिर्द ग्रुपनि में दाख़िलाउनि में सीटुनि जी कोटा, हास्टल में कमरनि जी कोटा, क्लास रूमुनि में कुर्सियुनि ऐं बसुनि में सीटुनि जी कोटा खां वेंदे पार्टियुनि जा प्रोग्राम कराइण, टूअर हणण, तोड़े सियासी पार्टियुनि जे सरबराहनि जे सालगिरहनि ऐं वर्षुनि जे मौक़नि ते बसुनि जी कोटा मुक़ररु करण तां इंतिज़ामिया ऐं शागिर्द विच में रोज़ रोज़ जा झगड़ा मामूल बणियल आहिनि। इन्हनि यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ शागिर्दनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटियुनि में शागिर्द यूनियन जो बहाल थियणु निहायत ज़रूरी आहे, जंहिंसां मस्बत सरगर्मियुनि खे हथी मिलंदी ऐं कामोरशाही जी हिकहटी ऐं इदारनि में ॿाहिरियुनि कुवतुनि जी यलगार खे बंजो ईंदो। हिक सर्वे दौरान मालूम थियो आहे त मुल्क जे 68 सालनि जी तारीख़ में शागिर्द यूनियन ते लॻल पाबंदीअ खां अॻु 37 सालनि में झेड़नि दौरान सिर्फ़ 50 शागिर्द क़त्ल थिया हुआ, जॾहिं त शागिर्द यूनियन जे पाबंदीअ खां पोइ जनरल ज़िया जे मशीनरीअ ज़रिए पैदा कयल नस्ली इलाक़ाई मज़हबी ऐं गिरोही पार्टियुनि जे शागिर्द तंज़ीमुनि विच में झेड़नि जे नतीजे में 32 सालनि दौरान 480 खां वधीक शागिर्द क़त्ल थी चुका आहिनि, जिन में सिर्फ़ जामशोरे जे 3 यूनिवर्सिटियुनि यानी सिंध यूनिवर्सिटी, मेहरानी यूनिवर्सिटी ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी अंदरि 5 उस्ताद, 2 ऑफिसरनि ऐं 1 मुलाज़िम खां सवाइ 32 शागिर्दनि जो क़त्ल पिणु शामिल आहे। शागिर्द यूनियन ते अणॼायल मुदे ताईं विधल पाबंदीअ खे ख़त्म करण जो मुतालबो वक़्त ब वक़्त थींदो रहियो आहे, पर वक़्त जे हुक्मराननि उन तरफ़ को बि ध्यानु न ॾिनो आहे। शागिर्द यूनियन ते पाबंदी हुजण सबबि तइलीमी इदारनि बाबति कयल फ़ैसिलनि में शागिर्दनि जी नुमाइंदगी ऐं शिरकत न रही आहे, जंहिं सबबि ज़रे घटि हर बुनियादी फ़ैसिले ते हर दौर में शागिर्दनि ऐं इंतिज़ामिया में इख़्तिलाफ़ ऐं तज़ाद रहियो आहे, जंहिं करे बि यूनिवर्सिटियूं हफ़्तनि जा हफ़्ता ऐं महीननि जा पांद बंदि रहंदियूं आयूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल खे ख़त्म करण लाइ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि मुतालबो कयो आहे त मुल्क जे आला तइलीमी इदारनि में शागिर्द यूनियनियूं बहाल कयूं वञनि। तिन पाणी जो मसइलो आहे,
पाणी मसइले ते फॉरेनर को एहतजाज कनि था, हितां जा इदारो अचनि था मुशन में अची वञनि था, उन सां ॻाल्हियूं कनि था त अचण छा मसइलो आहे, ऐं बग़ैर कंहिं वर्दी जो अचनि था, हथियार फिटो करे पोइ अची उन सां ॻाल्हियूं कनि था। पर उन जॻह ते उहो सॻो पाणी जो मसइलो हितां जा शागिर्द मक़ामी अचनि था, उन्हनि ते मुकमल लाठीचार्ज कई थी वञे ऐं आसूं टीयरिंग गैसिंग ऐं फायरिंग कई थी वञे। इहो कहिड़ो दुनिया जो कानून आहे? जेकर तव्हांखे पॉलिटिक्स ते अमल लॻाइणी आहे त पॉलिटिकल साइंस जेको डिपार्टमेंट आहे उनखे ऑफ कयो, बंदि कयो, बसि उनखे ख़तमु कयो। तव्हांखे मुकमल तौर ते पॉलिटिक्स खे इनकार आहे त ख़तमु कयो, उनखे डिपार्टमेंट खे तालीम खे तबाह कयो, बसि ख़तमु कयो। को कॉपरेट नथो कयो वञे। जॾहिं हिते असां अॼु हिते आयासीं, काफ़ी दोस्त पंहिंजी शिकायतूं खणी त हिते असांखे वीसी जेको आहे या प्लस में रजिस्ट्रार जेकी बि आहिनि हिते वेठा हुआ असांजा चङा मुड़ुस, उन्हनि त माना असांखे को कॉपरेट न ॾिनो। जॾहिं असां उन सवाल कयूं पिया त उन्हनि बि असांखे ख़ामोश करे चुपड़ी करे विहारे छॾियो। त इन लाइ असां चवंदासीं हिते शागिर्द यूनियन बहाल थियणु घुरिजे, जीअं शागिर्द पंहिंजा मसइला हल करे सघनि। हिते वञूं था कंहिं ऑफिसर ॾे वञूं था, उहो बि असां मिले नथो, चवनि था पर्ची लिखी ॾियो, पर्ची लिखण खां पर्ची फाटी थी पए। जे अगरि हिते स्टूडेंट यूनियन हूंदी त असां मसइला उन्हनि ॾे खणी वेंदासीं, उन्हनि जा कुझु अहिड़ा माण्हू रखियल हूंदा जेके असांजा केस ओसी ताईं पहुचाईंदा। शागिर्द यूनियन ते पाबंदीअ खां अॻु मुल्क जे हर तइलीमी इदारे में शागिर्द यूनियन जो हुजणु लाज़मी जुज़ करार ॾिनल हो, जंहिंमें हर यूनिवर्सिटी में शागिर्द यूनियन लाइ प्लेटफार्म हो, जंहिं तहत नए साल जूं दाख़िलाऊं थियण बैदि हिकु साल लाइ शागिर्द संगत जूं चूंडूं थींदियूं, जंहिंमें यूनियन जे सदर, नायब सदर, सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी ऐं ख़ज़ानचीअ जे उहिदनि ते चूंड थींदी हुई ऐं हर क्लास मां हिकु नुमाइंदो ऐं होशियार शागिर्दनि ते मुश्तमिल 150 काउंसलर चूंडिया वेंदा हुआ। उन्हनि समूरनि शागिर्दनि ऐं यूनियन जे बहितरी ऐं रहनुमाई लाइ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तरफ़ां हिकु उस्ताद खे बि मुक़ररु कयो वेंदो हो। हिकु तइलीमी इदारे अंदरि उन शागिर्द यूनियन खे हलाइण लाइ हिकु स्पीकर ऐं हिकु डिप्टी स्पीकर जी चूंड बि कई वेंदी हुई। इन्हनि शागिर्द यूनियन जे नतीजे में ई सिंध तोड़े सॼे मुल्क में यूसुफ लगारी, रसूल अशफली जे जाम साकी, जावेद हाशमी, फ़खुर इस्लाम, इकबाल तरीन, इमदाद चांजे, दोदे महरी, गुलमन जखराणी, जहांगीर बदर, शहीद नज़ीर अब्बासी, हुसैन हकानी, लियाकत बलोच, अल्ताफ़ हुसैन, खुर्शीद शाह खां सवाइ ॿिया केतिरा ई नाले वारा शागिर्द अॻवान पैदा कया, जेके अॻिते हली मुल्क जे सियासत में पिणु नामयारा थिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे यूसुफ रज़ा गिलानीअ 2008 में वज़ीर अज़म चूंडण खां पोइ पंहिंजे पहिरें ख़िताब दौरान मुल्क अंदरि शागिर्द यूनियन बहाल करण ऐं चूंडुनि कराइण जो ऐलान कयो हो, पर पोइ वज़ीर अज़म थियण बैदि यूसुफ रज़ा गिलानीअ खां इहो वाइदो बि ॿियनि वाइदनि जा विसरी वियो। सिंध यूनिवर्सिटी जे मीरपुर ख़ासि कैंपस जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर इमदाद इस्माइलीअ जो शागिर्द यूनियन बाबति चवणु आहे त असांखे शागिर्द यूनियन बाबति को बि एतिराज़ न आहे। जेकॾहिं हुकूमत शागिर्द यूनियन खे पूरे मुल्क में बहाल करे थी त उहो निहायत सुठो अमल आहे। शागिर्द यूनियन खे असांखे को एतिराज़ कोन्हे। जेकॾहिं मतिलबु गवर्नमेंट स्टेट चाहे थी त शागिर्द यूनियन जेका आहे उहा सभिनी इदारनि में पाकिस्तान में हुअणु घुरिजे, त पोइ असां बि चाहींदासीं त बेशक हुअणु घुरिजे। जेकॾहिं उन्हनि जी इहा आहे मतिलबु इरादो आहे, जीअं अॻे बि चयूं त असां जेको आहे सो हाणे पाबंदियूं ख़तमु कंदासीं, पर पोइ वरी उन ते अमल कोन थियो, ऐं जेकॾहिं हाणे बि उहे पाबंदियूं गवर्नमेंट ख़तमु करे थी त असांखे को एतिराज़ कोन्हे। वी विल वेलकम शागिर्द यूनियन्स। सिंध यूनिवर्सिटी जो उस्ताद अफ़गान सूटा जे अॻूणे सदर डॉक्टर अज़हर शाह जो शागिर्द यूनियन बाबति चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द यूनियन ते का पाबंदी न आहे। जेकॾहिं कंहिं डिक्टेटर तरफ़ां का पाबंदी हई वई हुई त उन जो सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वटि को बि उहो हुकुमनामो मौजूदु न आहे। हिन चयो त हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शागिर्द पाण बि कोशिशूं वठनि। सभिनी यूनिवर्सिटीज़ जे एक्ट्स में रूल्स में असांखे कंहिं बि यूनिवर्सिटी जे कानून में का बि अहिड़ी शइ कोन थी मिले त स्टूडेंट यूनियन ते बैन आहे। इहो मथां खां ऑर्डर्स थिया उन टाइम ते मार्शल लॉ जी गवर्नमेंट में उहा शइ इम्प्लीमेंट थी वई, माण्हुनि खे मना कयो वियो त हाणे इलेक्शन न थींदी थी, उहा शइ रहिजी वई। हाणे उन्हनि खे रिवाइव करिणो आहे। असांखे कानूनी तरह का रेस्ट्रिक्शन कोन्हे का, सिर्फ़ु उन्हनि खे रिवाइव करिणो आहे। उनजे लाइ स्टूडेंट्स एफर्ट वठनि, असां टीचर्स पूरी सपोर्ट कयूं था। असांजी डिमांड रही आहे त असांखे ख़बर आहे तव्हां ॿाहिरनि मुल्कनि जी यूनिवर्सिटीज़ में ॾिसो कीअं शागिर्द यूनियन पॉज़िटिवली कंस्ट्रक्टिव कमु कनि पियूं। एडमिनिस्ट्रेशन खे उन्हनि खे गाइड करिणो आहे, शागिर्दनि जा प्रॉब्लम छा आहिनि, कहिड़ा इशूज़ आहिनि, हॉस्टल्स जा, अकोमोडेशन जा, लाइब्रेरीज़ जा, ॿिया इशूज़ कहिड़ा आहिनि, उहे ई कन्वे करे सघनि था। ऐं उन्हनि जी हल ते ई उन्हनि जी जेका कंपेन हूंदी आहे, स्ट्रेंथ हूंदी आहे, रिप्रेज़ेंटेशन हूंदी आहे, उहा डिसीशन मेकिंग में उन्हनि जो इनपुट हूंदो आहे। ऐं उन्हनि शागिर्दनि जी ओनरशिप हुजणु खपे। यूनिवर्सिटीज़ शागिर्दनि जे लाइ आहिनि, उन्हनि जूं ई आहिनि। ऐं जॾहिं उहे पाण उन्हनि खे हलाईंदा, उहे उन्हनि जी पंहिंजी पार्टिसिपेशन हूंदी, जेके डिसीशन थियनि था, पॉलिसीज़ ठहनि थियूं, त उन्हनि खे पाण रिस्पॉन्सिबिलिटी फील थींदी ऐं इदारा इम्प्रूव कंदा। सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शूबे जे उस्ताद
इसाक समेजी जो चवणु आहे त शागिर्द तइलीमी इदारनि में अक्सरियत में हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे मस्बत सरगर्मियुनि में शामिल न करण करे हू इदारनि ऐं समाज लाइ मनफ़ी सोचनि था। उन करे ज़रूरी आहे त शागिर्द यूनियन ते विधल पाबंदी ख़तमु करे शागिर्दनि खे जदीद इल्मनि तरफ़ माइल करे समाज दोस्त बनायो वञे। बुनियादी शागिर्द उहो आहे, असुल शागिर्द उहो आहे जेको शयुनि जे बारे में सोचे थो ऐं के नतीजनि ते पहुचे थो ऐं हिकिड़ो ओपिनियन रखे थो समाज जे बारे में ऐं पंहिंजे समाज ऐं उनजे सभिनी रुखनि ऐं पहलुअनि खे ऑन करे थो। त असां चाहियूं था त उन्हनि शागिर्द जो ओपिनियन या उनजो जेको नुक़्ते नज़र आहे उहो सोसाइटी ताईं पहुचायूं ऐं अहिड़ी रीति समाज ऐं शागिर्द जे विच में हिकिड़ो नई लिंक, हिकिड़ो नओं लाॻापो जेको आहे उहो दरियाफ़्त कयूं। शागिर्द यूनियन हिकिड़ो पुराणो मुतालबो रहियो आहे मुल्क जे सभिनी तरक़ी पसंद रोशन ख़्याल एक्टिविस्टनि जो ऐं शागिर्दनि जो। त मां सम्झां थो जेकॾहिं शागिर्द यूनियन बहाल थिए थी त असां तमामु घणे मनफ़ी पॉलिटिकल एक्टिविज़म खां बची पवंदासीं ऐं असांजो शागिर्द सही माना में परफॉर्म करण जे अहल बणी सघे थो। मुल्क जे समूरनि सरकारी ऐं गैर सरकारी आला तइलीमी इदारनि अंदरि उस्तादनि, आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि जूं तंज़ीमूं बाक़ाइदगीअ सां कमु करे रहियूं आहिनि, पर उहे इदारा जेके शागिर्दनि लाइ ठहनि था उन्हनि इदारनि अंदरि शागिर्दनि खे पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हि करणु तोड़े पंहिंजी तंज़ीम साज़ी करण लाइ शागिर्द यूनियन ते सालनि खां पाबंदी लॻल आहे। वक़्त जी ज़रूरत आहे त मुस्तक़बिल जा सुठा सियासतदान ऐं अॻवान पैदा करण लाइ सॼे मुल्क में शागिर्द यूनियन ते विधल पाबंदी ख़तमु करे शागिर्दनि खे पंहिंजा रहनुमाई वारा क़ाबिलियत जा जोहर ॾेखारण ऐं मंझराइण जो मौक़ो ॾिनो वञे।